रतोदेरो रिपोर्ट आगा नईं मकबर अबड़ो रतोदेरो में जमायत अहले सुन्नत सिंध जे अगवान सैयद मुज़फ़्फ़र अली शाह जे प्रेस क्लब रतोदेरो में प्रेस कॉन्फ्रेंस। रिपोर्ट मूजिब रतोदेरो में जमायत सुन्नत जे मरकज़ी अगवान सैयद मुज़फ़्फ़र अली शाह प्रेस क्लब रतोदेरो में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रतोदेरो में टूल प्लाज़ा लॻ मुंहिंजो होटल आहे जिथे 25 सेप्टेम्बर बरोज़ छंछर जे ॾींहुं पुलिस अहलकार बिलावल बोज़दार ऐं ॿिया पुलिस अहलकार पुलिस मोबाइल ऐं पुलिस जी वर्दीअ में अची मूंखां भतो घुरियो न ॾियण जी सूरत में अगड़ा नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई विया। हुन चयो त कल्ह सुबुह जो सवेर नादिर शाह मुहल्ले में हिननि मूं मथां हमिलो पिणु कयो जंहिंजी शिकायत SSP लाड़काणो खे कई जंहिं नोटिस वठंदे पुलिस अहलकार मथां FIR दाख़िल करण ऐं थियल वाक़े जी इंक्वायरी जो हुकुम पिणु ॾिनो जंहिं बाद FIR दाख़िल करे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे पर हिकु जवाबदार अञा गिरफ़्तार न थी सघियो आहे। वेतर जवाबदार FIR ऐं इंक्वायरीअ तां हथु खणण लाइ मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन SSP लाड़काणो ऐं ॿियनि आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो त हमिलो कंदड़ ऐं धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रतोदेरो।